ॿी ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कयो। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे आगाह कयो पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। इन सिलसिले में नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जॾहिं त मलीर में बि वकीलनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। ॿिए पासे हैदराबाद जे वकीलनि पारां बि गुज़िरियल 2 ॾींहनि खां एहतजाज जारी आहे ऐं उहे मुतालबो करे रहिया आहिनि हैदराबाद जे SSP फ़ारूक लंजार खे फौरी तौर उहिदे तां हटायो वञे। अव्हांखे आगाह कयो पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। इन सिलसिले में नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कयो पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़बर अव्हां ते पहुचायूं पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे आगाह कयो। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। नवाबशाह ऐं सांगड़ जे वकीलनि पारां बि SSP हैदराबाद खे हटाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। हैदराबाद में ख़बरों ते पहुचायूं पिया। SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद में SSP ख़िलाफ़ एहतजाज बाद मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे।